मीराबाई जॾहिं नंढी 5-8 साले जी हुई त उन्हनि जा जेके दादाजी हुया उहे उन्हनि खे भागवत कथा में वठी वेंदा। जाते बि कथा थींदी त मीराबाई खे पाण सां गॾु हथु पकड़े करे, नंढी 5-8 साले जी मीराबाई हूंदी, उन्हनि खे गॾु वठी वेंदा। हिकु बार जी ॻाल्हि, मीराबाई कथा ते वेठी, ॾाढे भाव सां कथा हले, ॾाढी प्रेम सां संतन कथा कई ऐं ॾाढे भाव सां संगत कथा श्रवण कई। चओ हरे राम, चओ न भाई हरे राम। तव्हांजो ध्यानु कथा में ही आहे न? चओ जय श्री कृष्ण। तो मीराबाई कथा ॿुधी, 3 कलाक कथा हली, संतन ॾाढे प्रेम सां भगवान जी भागवत कथा कई, ॾाढे भाव सां। जॾहिं कथा के विराम थियो, मीराबाई ऐं उन्हनि जा जेके दादाजी हुया उहे वञनि पिया जॾहिं वापसि, त मीराबाई हथु छॾायो पंहिंजे दादाजीअ खां। दादाजी 5 मिंट बीहो, मां अचां थी। हा पुट काॾे थी वञे? चई बसि 5 मिंट बीहो, मां अचां थी। उहो पोइतो पोइतो वई, जाते संत हुया न, चओ हरे राम, जाॾे संत विया कथा करण वारा, उन्हनि जे पोइतो पोइतो डुकी त धोती पातल हुई, संतन जी धोती पकड़े करे मीराबाई चए थी, बाबा बाबा ॿुधो ॿुधो, मां तव्हां खां कुझु घुरां, मूंखे ॾींदव? 5 साले जी न्याणी छा घुरंदी? हा हा घुर पुट, तोखे छा खपे? संतन खे लॻो कुझु घुरंदी, भाई मिठो घुरंदी, चॉकलेट घुरंदी, ॿियो वरी छा, पैसा घुरंदी वध में वधि। चओ हरे राम। मीराबाई चयो, बाबा मां तव्हां खां कुझु घुरां, तव्हां मूंखे ॾींदव? तव्हां खां कुझु पुछां, तव्हां ॿुधाईंदव? हा पुट पुछ। तॾहिं मीराबाई अखियुनि में आंसू भरे करे चए थी, जंहिंजी तव्हां कथा पिया ॿुधायो उहो कृष्ण काथे मिलंदो? जंहिंजी तव्हां ॾाढे प्रेम सां कथा ॿुधाई उहो कृष्ण कीअं मिलंदो? बसि मूंखे इहो ॿुधायो, एतिरो ॿुधायो। तॾहिं उहे संत रोअण लॻा। कंहिं पुछियो, बाबा तव्हां छो था रो? तॾहिं संतन चयो, एॾा साल थी विया कथा कंदे कंदे, पर जेको भाव हिन 5 साले जी न्याणी में अची वियो उहो अञा असां में न आयो। एॾा साल कथा कंदे थी विया, पर कॾहिं असांजे मन में बि अहिड़ी लालसा, अहिड़ी प्यास न आई कि कृष्ण कीअं मिलंदो, भगवान कीअं मिलंदो। चओ हरे राम। तॾहिं संतन मथे ते हथु रखियो मीरा जे, कि मीरा अगरि तुंहिंजो इहो ई भाव बरक़रार रहियो, इहा ई श्रद्धा तुंहिंजी अटूट रही, कॾहिं टुटी न, त तूं चिंता न कर, कृष्ण तोखे इन ई जन्म में मिली वेंदो। ऐं ईअं ई थियो। मीराबाई केवल ॻाईंदी रही, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, पायो जी मैंने राम रतन धन पाए। बसि ॻाईंदे ॻाईंदे, नचंदे नचंदे मीरा खे कृष्ण मिली विया। संतन जी कृपा थी वई, सत्संग जी कृपा थी वई। जीवन में सत्संग जी कृपा थींदी तॾहिं भगवान मिलंदा, बसि एतिरी सी ॻाल्हि आहे।